टंडो अलाया जो सियासतदान सखी हसन कब्रिस्तान कराची में दफ़न छो कयो वियो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। नज़ीर अब्बासी शागिर्द सियासत जी शुरूआत टंडो अलायार खां कई, जेको शहर संदसि जनम भूमि आहे। हुन इज़्ज़त ऐं वक़ार सां, फ़न ऐं बहादुरी सां सियासत में हक़ ऐं सदाकत जो आवाज़ बुलंद कंदे हमेशह सरगर्म रहियो। हू ॻाईंदो बि सुर में हो त ॻाल्हाईंदो बि सुर में हो। जेका ॻाल्हि हाकिम तबिके खे सुठी न लॻी, उन करे हुन जी गिरफ़्तारी जा हुकुमनामा जारी थी विया। अब्बासी पाण खे रुपोश करे वेस बदिलाए सियासत खे जारी रखियो, पर नेठि खॼी वियो ऐं वक़ार सां शहादत जाम पीअंदे दुनिया, ख़ासि करे पाकिस्तान ऐं आम तौर टंडो अलायार खे हमेशह लाइ इज़्ज़त बख़्शे छॾी। भले संदसि क़ब्र सखी हसन कब्रिस्तान कराची में आहे, पर हू असल टंडो अलायार जे गैरतमंद ऐं वक़ार वारी सरज़मीन जो भलोड़ सियासी वर्कर थी पंहिंजो नालो वफ़ादारनि में ऊचो करे राही थियो आहे। उन करे ज़िंदा आहे। अॼु 9 अगस्त ते संदसि वरसी जो दर्दीलो ॾींहुं आहे। इन हवाले सां ॾिसिजे त कहिड़नि शेरनि में खेसि यादि कंदे भेटा पेश करण जूं तक़रीबूं मुनक़द करे बहादुरी ऐं वफ़ादारी जा सलाम पेश कया वञनि था। टंडो अलायार सां गॾोगॾु सिंध जे बाशऊर रहवासियुनि, ख़ासि तौर सियासी तंज़ीमुनि जे वर्करनि, कारकुननि ऐं सियासत कंदड़नि खे नज़ीर अब्बासी जी ज़िंदगी, जंहिंखे हू गीत चवंदो हो, उन बाबति मालूमात हासिल करण ऐं उन ते लिखियल किताब ऐं मज़मून पढ़ण जी हिदायत कजे थी, जेके हाणे इंटरनेट ते मौजूदु आहिनि। हुन ग़रीब अवाम जे बुनियादी मसइलनि, तकलीफ़ुनि ऐं शागिर्दनि सियासत खे आज़ादी ॾियण जी ॻाल्हि कई। तंहिं करे हुतां जे हाई क्लास खे उहा सियासत ऐं बुलंद थींदड़ आवाज़ में ख़तरो सम्झ में आयो, जेको संदन नज़र में चङो न लॻो। अफ़सोस, अॼु नज़ीर जहिड़ो बेबाक ज़िंदा दिल इंसान टंडो अलायार जे सहाफ़ी दोस्तनि खे बि विसरियल थो लॻे। एतिरे क़दुरु सद अफ़सोस जो कामरेड अॼु पंहिंजनि क्लास फेलोज़ दोस्तनि खे बि यादि नथो अचे, जिन सां गॾु हुन सियासी तंज़ीमुनि जा बुनियाद विधा, कचहरियूं कयूं ऐं जेल काटिया। शागिर्द सियासत खां वेंदे मज़दूरनि जो आवाज़ बणियल हूंदे, उन बाद बि पाकिस्तान जे ग़रीब अवाम जे हक़नि जी आवाज़ बणिजी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे प्लेटफॉर्म तां इंसाफ़ तोड़े अवाम जे बुनियादी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ नज़ीर अब्बासी टंडो अलायार खे छॾे हैदराबाद जो रुख़ कयो, जिते संदसि सियासत वधीक ताक़तवर बणिजी निर्वार थी त केतिरनि ई संदसि हम ख़याल साथियुनि सां मुलाक़ातूं थियूं। नज़ीर जो जनम 10 अप्रैल 1953 धारे थियो। संदसि वालिद बुज़ुर्ग शख़्स जान मोहम्मद अब्बासी स्टाम्प वेंडर हो। संदसि ॿिया भाइर हुआ, पर उहे सियासत खां परे पंहिंजे कम कारिन या तालीम में मसरूफ़ रहिया। सियासत जे फेरे फ़क़ति नज़ीर अब्बासी में थी ॾिठी। उन लाइ पाण 70 जे ॾहाके दौरान टंडो अलायार में तंज़ीमूं क़ाइमु कयूं त किन में शमूलियत इख़्तियार थी कई त कंहिं पार्टी खे छॾे थी ॾिनो। अहिड़ी भञ डाह में नज़ीर अॻिते वधंदो रहियो। हुन पंहिंजे घरेलू हालतुनि खे ॾिसंदे पोहरिया कया। म्यूनसिपल कमेटी टंडो अलायार में मुंशी तौरु मुलाज़मत कई। उन बाद चणा विकिणी होका ॾींदे ग़रीबनि जे मसइलनि तोड़े राब्तनि लाइ संदन वेझो थियण थे चाहियो। पाण हमीदा घांगरो जहिड़ी सुञाण सियासी वर्कर न्याणीअ सां पुलिस जे पहिरनि तोड़े जासूसी निज़ाम दौरान लक छुप में शादी करण में कामयाबु थियो। आख़िरी ॾिहाड़नि में ही मज़दूरनि, शागिर्दनि, पोरियल तबिके समेत सहाफ़ियुनि ऐं पीढ़ियल तबिके जो नौजवान गभरू अॻवान नज़ीर अब्बासी कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर थी उतां सियासत कई। हिन पार्टी तां सियासत सबबि संदसि रस्ता रोक जी घंटी वॼी वई। नेठि वञी खेसि हथीको कयो। मथांसि टॉर्चर जूं ख़बरूं आम थी वयूं, जंहिंखे घणो बर्दाश्त न कंदे मुड़ुसु मथ भरो थी साह ॾेई 9 अगस्त 1980 में शहादत जो रुतबो माणियो। हुन सियासी शख़्सियत जे मौत हुक्मराननि जूं मतियूं मुंझाए छॾियूं, जंहिं करे तड़ तकड़ में खेसि सखी हसन कब्रिस्तान कराची में मिठे माउ हवाले करे संदसि अज़ीज़नि खे इतिला ॾिनो वियो। अहिड़ी रीति ही पोरियतुनि, शागिर्दनि, हारिन ऐं मज़लूम तबिके जो आवाज़ बंदि कयो वियो। पर पोइ बि नज़ीर अब्बासी जी सियासत जा के कणा अञा संदसि सियासी वाट ते हलंदे अवाम जा बुनियादी हक़ ॾियण जो आवाज़ बुलंद कंदा रहनि था। हुन बेबाक सियासतदान जी मौत अञा सवालिया निशान बणियल थो लॻे, जो के चवनि था त किन पंहिंजनि जी साज़िश सां रहंदड़ जॻह ते छापो लॻाए गिरफ़्तार कया वियो। जे मौत मोहलत ॾिए त सिंध खे नमी सजदो कजां, मुरकंदे सर घोर जां तबसुम सिंध जी सींध तां।